जी साहब जो ये किताब ओढ़ो थिए न सिज असल में एक घण मौज़ूआती किताब है। इन जा टे हिस्सा आहिनि। हिकु आहे तारीख़, ॿियो आहे शख़्सी खाका ऐं टियों हिसो मुतफ़रिक़ मज़मूननि जो आहे। हिन किताब जो पहिरियों हिसो जेको तारीख़ बाबति आहे उहो तमामु दिलचस्प ऐं इंफॉर्मेटिव आहे। ख़ासि तौर ते आर्या ऐं सिंधु सभ्यता या मुअनि जे दड़े बाबति, जॉन मार्शल जी जाखोड़ या पीर हुसामुद्दीन राशिदी ऐं तारीख़ जी तवारीख़, ही मज़मून या कुझु ॿिया मज़मून असल में कुझु किताबनि जा अभ्यास आहिनि, जीअं कर्नल जेम्स टॉड ऐं संदसि तहक़ीक़ी कमु ऐं नज़रअंदाज़ कयल तहक़ीक़ी कमु ऐं नज़रअंदाज़ कयल हीणो तबिको जे उनवान सां हिन किताब में शामिल मज़मून असल में उन नायाब किताब एनालाइसिस एंड एंटीक्विटी ऑफ राजस्थान बाबति हिकु मुख़्तसिर पेपर आहे ऐं उन जे जवाब में तारीख़ जे दज़ में लटिजी वियल किताब वकाओ राजस्थान जेको मौलवी नजमुल गनी राजपुरीअ जो लिखियो आहे, उन बाबति नूर अहमद झंझी साहब पंहिंजे ॻूढ़े मुताले सां हिकु मज़मून लिखियो आहे जंहिंजो उनवान आहे मौलवी नजमुल गनी राजपुरी टाड खे मोट ॾींदड़ जाखोड़ी मुहक़। अहिड़ी तरह मालकम रॉबर्ट हेग जेको ईस्ट इंडिया कंपनीअ जो मुलाज़िम हुयो ऐं सर्वे ऐं सेटलमेंट जो डिप्टी डायरेक्टर हो, उन इंडस डेल्टा ते हिकु सर्वे रिपोर्ट छपराई जंहिंमें 45 तालुकनि जी भूए कच्छ यानी सर्वे शामिल हुई। उन किताब ते नूर अहमद झंझी साहब हिकु मुख़्तसिर अभ्यास लिखियो आहे ऐं पीर हुसामुद्दीन राशिदीअ जी किताब मकली नामो जेको असल में मीर अली शेर काने जे फारसी किताब मकालातुल शोरा जी खोल या तशरीह आहे, असल में मीर अली शेर काने जो किताब 96 सुफ़नि जो आहे, जॾहिं त पीर हुसामुद्दीन राशिदी जी शरह 888 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। जेको किताब पीर हुसामुद्दीन राशिदीअ जो सिंधी अदब ऐं इल्मी तारीख़ में बुनियादी हवालो आहे। इन किताब जो पिणु नूर अहमद झंझी साहब असांखे बहितरीनु तारुफ़ करायो आहे। सिंधी ॿोली हिकु संदसि ॿोली हिकु शाइर जी दिलि मां निकितल ॿोली आहे ऐं संदसि मज़मून आर्या ऐं सिंधी समाज मां हिकु नंढिड़ो पीस हिते पेश कंदुसि। अंग्रेज़नि संस्कृत हिंदी गुजराती ऐं ॿियूं मक़ामी ॿोलियूं सिखी हितां जी समूरी विद्या खे पंहिंजी ज़बान में पलटियो ऐं उन वक़्तु जेतिरा क़दीम आसार जा भिड़ा ऐं दड़ा हुआ तिन जी खोटाई कई। उन खोटाईअ मां मिलियल ठिकराठे मोरनि मूर्तियुनि ऐं ॿियनि विथुनि खे लिखती शायदियुनि जी सहायता सां सलाड़े मनपसंदि ऐं मनघड़त नज़रिया घड़िया जेकी अॼु बि असांजी तारीख़ ते हावी आहिनि ऐं अखियूं पूरे असीं अहिड़नि नज़रियनि जी तक़लीद कंदे पंहिंजे तारीख़ जी तावील ऐं तर्जुमानी कंदा रहंदा आहिनि। अनकोट। अहिड़ी सुहिणी सिधी ऐं साफ़ ॿोलीअ में तारीख़ जहिड़े दक़ीक़ मौज़ूअ ते वसी ॼाण ॾींदड़ ही हसीन किताब आहे, जंहिंमें अञा अकबर ॼाओ उमरकोट में ऐं मेमोरीज़ ऑफ थर एंड पार्कर डिस्ट्रिक्ट्स ऑफ सिंध जहिड़े किताब जो तफ़सील मौजूदु आहे ऐं तारीख़ जे हिसे में ॿिया बि बहितरीनु मौज़ू हिन में शामिल आहिनि। हिन किताब जो ॿियो हिसो ख़ाकनि ते आहे, जिन में अमा ओ अमा तोता घोर वञा ऐं थर जो नामवर शाइर दानिश्वर मुनजिम ऐं समाज जो ॼाणू ग़ुलाम अहमद झंझी ऐं उन्हनि ख़ाकनि में हिकु ख़ाको मुहीउद्दीन इब्न अरबीअ ते पिणु आहे जेको तसव्वुफ़ जे हवाले सां इस्लामी दुनिया जो ख़ासि तौर वॾो नालो आहे। ही मज़मून पिणु हिकु तारुफ़ आहे, पर नूर अहमद झंझी साहब जेको थर जे भिटुनि जे भर में रहंदड़ हिकु सुञाण शख़्स आहे जेको इल्म जे आधार ते इब्न रुशद, सदरुद्दीन कूनवी, मौलाना रूमी ऐं कूनिया जूं ॻाल्हियूं थो करे, हू कारूं जर जे पासे में वेही
कासून डूंगर जो ॾस ॾिए थो जिते अहल कफ़स जी गार आहे। इब्न अरबी जंहिंजे किताबनि जो तइदाद किथे 850 लिखियल आहे त किथे 700 जे लॻभॻि आहे। हू इस्लाम जे आमद खां पोइ पहिरियों सूफ़ी आहे जंहिं वहदतुल वजूदी फ़लसफ़े ते या फ़िक्र ते सभ खां वधीक ॻाल्हायो आहे। हिन किताब में अहिड़ा केतिरा ई मौज़ूअ मज़मून ऐं शख़्सी ख़ाका पिणु शामिल आहिनि। आउं नूर अहमद जंजी साहिब सां हिन वादे ते पंहिंजी जाइ वठंदुसि त हीउ मज़मून जेको अधूरो आहे जल्द पूरो करे ॾांहुं सुभाणींदुसि। वॾी महिरबानी।